अॼो की रैली में शिरकत करण ते असी सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं। प्रेस क्लब छड़ी मोहब्बत अब्दुल फताह वैस, प्रेस क्लब नेशनल प्रेस क्लब जे सदर इखलाक में चांडियो साहब, सिंध अदबी संघ जे दोस्तनि जो ऐं वॾेरो दीदार खान गोरोड़, अगो टाउन चेयरमैन मोहतरम सुहाग नारजो साहब, सनो चेयरमैन सनो जे अगवान मोहतरम वजीर अहमद नारजो साहब, साईं सैफुल जांजो साहब, असांजो फेरोज नारजो साहब ऐं प्रेस क्लब जे सरपंच साला में आज़ीजुल्लाह बोडो साहब ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी जिन असां हिन प्रोग्राम में शिरकत करे असांजो मान मदाम कयो आहे। नेशनल प्रेस क्लब मेयर जे सदर मोहतरम अब्दुर्रहमान कमरानी साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जेको मेयर मां अची असांजे प्रोग्राम में शिरकत कया। वॾी वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। ऐं मां इहो तव्हां ॿुधाइणु चाहियां थो त अॼोकी रैली उन्हनि मुफ़ाद परस्तनि लाइ हिकु पैगाम आहे जेके सिंध खे तोड़ण जी कोशिश कनि था। असीं उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था हिन रैली जे मार्फत रैली जे थ्रू तव्हां खणी 50 आईने तरमीम पास कयो, तव्हां 26 तरमीम पास कई, तव्हां 27 तरमीम पास कई, तव्हां 28 तरमीम पास कयो, तव्हां खणी 100 तरमीम पास कयो। सिंध हिकरांदी, सिंध खे केर बि तोड़े नथो सघे। असीं उन्हनि मुफ़ाद परस्तनि जे उन गद्दारनि जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं इहो उनखे चेताव ॾियूं था हिन रैली जे मार्फत त सिंध जे जेकर सिंध जे तरफ़ हिकु अखि वेली करे सघंदो असीं उन्हनि जी अखियूं कड़ी छॾींदासीं। हितां जो नौजवान, हितां जो दानिशवर, हितां जो वकील, हितां जो साफ़ी, हितां जो मज़दूर, हितां जो अदब ऐं सॼे जेके बि सिंध जा असांजा राॻु आहियूं, सिंध परस्त आहियूं, असीं उन्हनि जी इन सिंध खे तक़सीम करण जी सख़्त लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था ऐं इहो ई मुतालबो था कयूं त पंहिंजे नापाक इरादनि खां हटी वञो, न त सिंध जी आवाम तव्हां लाइ अज़ाब बणिजी वेंदी। ऐं मां हिन महिल फनकार जेको असांजो मौजूदु आहे अली गुल मीरानी साहब खे गुज़ारिश कंदुसि उहो स्टेज ते अची ऐं सिंध जे क़ौम परस्तनि जे ऐं क़ौमी गीत असांखे ॿुधाए। अली गुल मीरानी साहब।